नंढो आदम में हर साल जियां 13 सफ़र ते शहादत सैयदा मासूम सकीना अलैहिस्सलाम जे हवाले सां क़दीमी मजलिस अज़ा ऐं शब बेदारी मुनक़िद कई वई। मजलिस अज़ा में सॼे मुल्क मां हज़ारे अज़ादारनि शिरकत कई ऐं सिक्योरिटी जा बहितरीन इंतज़ाम कया विया हुआ। मजलिस अज़ा में नालेवारनि दीनी आलिमनि जिन में अल्लामा अमजद रज़ा जोहरी, अल्लामा असद रज़ा नईमी, अल्लामा इरशाद हुसैन नकवी, अल्लामा सैयद अमजद नकवी, मंसूर हुसैन सोलंकी, अल्लामा सैयद ज़मीर हुसैन नकवी, अल्लामा सैयद इमरान अब्बास काज़मी, अल्लामा रियाज हुसैन नजफी, अल्लामा सैयद शफकत अब्बास शाह, शौकत रज़ा शौकत, कारी खैर मोहम्मद बलोच, अल्लामा मदद अली सईदी, मोहम्मद सालेह हैदरी, अल्लामा सैयद नकी नकवी, अल्लामा सज्जाद हुसैन साजदी, मौलवी मोहम्मद बाकिर चांडियो, सैयद अमीर हैदर शाह, अल्लामा हिज़्बुल्लाह हैदर भुट्टो समेत वरी अंग में आलिम दीन ख़िताब कयो। जॾहिं त जग मशहूर नुआ ख़्वान, सैयद रज़ा अब्बास शाह नकवी, काज़मी ब्रादर्स, बख्तियार अली ऐं बाकिर अली शीदी, फ़कीर रहमान बाप, रशीद मंजर हैदरी, सैयद इब्रार हुसैन शाह नकवी, जाफ़र खटरी, सैयद जानी शाह ऐं सैयद जवार हैदर समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल अंजुमन मरसिया पढ़ंदे मातमदारी कराई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे मजलिस जे बानी अकबर हुसैन चुग़ताई चयो त ही क़दीमी मजलिस मुल्क जे कुझु वॾियुनि मजलिसुनि मां हिकु आहे। उन करे असांखे बहितर इंतज़ाम करणा हूंदा आहिनि। मजलिस अज़ा में सबीलन ऐं न्याज़ नंगर समेत तिबी कैंपूं ऐं ॿिया स्टॉल पिणु लॻाया विया हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।